दोस्तों YouTube चैनल अदबी रंग में आंखें भलीकार सिंध जे तारीख़ी माग भंभोर जे बारे में पेश कजे थी रिपोर्ट। तहरीर ऐं आवाज़ सियाल हयात। जॾहिं बि शाह साईं जे रिसाले में सुर ससी पढ़ंदो आहियां त भंभोर खां केच मकरान ताईं समूरा पंध ऐं पेचरा माग ऐं मकान अखियुनि जे आरसीअ में उभरी ईंदा आहिनि ऐं सभु अणॾिठल मंज़र ॾिठल वाइठल महसूस थींदा आहिनि। पर उन ॾींहुं मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं भंभोर जो तस्वराती अक्स मुंहिंजे साम्हूं हक़ीक़त जे रूप में हुयो। छाकाणि त मूं ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो मोहम्मद अशरफ, सदाम हुसैन ऐं ख़ालिद हुसैन सां गॾिजी भंभोर जी भूरी मिटीअ खे अखियुनि सां चुमियो हो ऐं बार बार ज़हन जे कैनवास ते शाह साईं जा बैत उभरी रहिया हुआ त बुरो हो भंभोर अची आरियाणी उजारियो। या वरी वेह मुंद भंभोर में कर को वाको वस। या वरी भेनर हिन भंभोर में घायल थी घारियां। या वरी हेॾा हाञा थीन बुरे हिन भंभोर में। या न को केच भंभोर न को माइट मुंद जो। भंभोर घुमण लाइ जीअं पहुतासीं त साम्हूं हिकु म्यूज़ियम हुयो जंहिंमें भंभोर मां मिलियल तारीख़ी नवादरात रखियल हुआ, जिन में पुराणा थाम, रांदीका, सिक्का, मुजस्समा ऐं उन दौर जे लिखत जा नमूना शामिल हुआ। म्यूज़ियम खां ॿाहिरि निकितासीं त मनजनीक मशीन मॉडल तो रखियल हुई। उतां थोरे ई फ़ासिले ते भंभोर जा आसार हुआ, जंहिंजे शुरूअ में हिकु तलाउ जे किनारे वॾे मैदान में ठिकर जे थांवनि जा निशान हुया, जिन लाइ ॿुधायो वियो त ही उहो धोबी घाट आहे जिते पहिरियों भेरो पुन्नुअ जूं ससुई सां अखियूं चार थियूं हुयूं ऐं हुन धोबी बणिजी कपिड़ा धोता हुआ, जंहिं लाइ लतीफ़ सरकार चयो आहे त गॾियो धोबियनि धोए पुनल पारचो हथ में। गॾियो धोबियनि धोए पुनल पारचो हथ में, उते आर्य ॼाम जो कासिद आयुसि कोए, इहे कामिल कम न संदोए जीअं पहस पछाड़ी पोतीअ। उतां कुझु ई विखनि ते भंभोर जे किले वारी दीवार जा आसार आहिनि, जंहिंजे गेट वटां काफ़ी ॾाकणियूं चढ़ी मथे पहुचणो पवे थो, जंहिं बाद हिकु बोर्ड ते नज़र पवे थी जंहिं ते तहरीर थियल आहे अधु गोल नुमा महलाती घर ऐं खूह। अहिड़े क़िस्म जा केतिरा ई बोर्ड लॻल आहिनि जंहिं ते आसारनि जी निशानदही कयल आहे। समूरनि घरनि जूं बुनियाद वारियूं दीवारूं वेकिरियूं आहिनि ऐं खूह बि लटिजी चुको आहे, पर उन दौर वारे संदसि शान शौक़त जो अहसास ॾियारे रहियो आहे। मथे बि चौतरफ़ निहारबो त अंदाज़ो थी वेंदो त ही कंहिं दौर में तमामु वॾो शहर हूंदो। परे आसारनि घुमण लाइ हर तरफ़ रस्ता नज़र अचनि था ऐं उतां ई ॿिए तरफ़ समुंड आहे, जंहिंजो किनारो उन वक़्तु बंदरगाह हुयो। समुंड खां शहर ॾांहुं अचिबो त हिकु बोर्ड ते लिखियलु आहे ॾखण एशिया जी पहिरीं मस्जिद। तमामु विकिरनि दीवारनि सां तमामु कुशादा मस्जिद हुई, जंहिंजो फ़र्श सिरनि सां ठहियलु आहे। उन मस्जिद ऐं भरिसां समुंडी बंदरगाह जे करे मुहक़क़नि वटि इहे इख़्तिलाफ़ आहिनि त हीउ शहर भंभोर आहे या दीबल, या साॻे शहर जा ॿ नाला आहिनि। छो त ॾखण एशिया जी पहिरीं मस्जिद मोहम्मद बिन क़ासिम दीबल ते काह करण खां पोइ तामीर कराई हुई ऐं मंजनीक सां पत्थर बि उते ई उछलाया विया हुआ।
जंहिंजो मॉडल म्यूज़ियम वटि रखियलु हुयो। मस्जिद खां ॿिए तरफ़ भितीअ में हिकु बोर्ड ते मकतब लिखियलु आहे, याने मस्जिद सां गॾु स्कूल क़ाइमु हुयो, जेको पिणु काफ़ी मथां ई ते हुयो। मकतब ऐं मस्जिद खां अॻिते शॉपिंग सेंटर जा आसार ऐं नंढनि वॾनि घरनि जो सिलसिलो शुरू थिए थो। अॼु खां हज़ारे साल अॻु बि बाक़ाइदा मनसूबा बंदी सां शहर तामीर थियल हुयो, जॾहिं त अॼु जदीद सिंध जे जंहिं बि शहर में वञिबो त गंद जा ढेर नज़र अचनि था। उन्हनि घरनि खां रस्ते जे ॿिए छेड़े ते वरी हिकु बोर्ड नज़र अचे थो, जंहिं ते तहरीर थियल आहे त उत्तर ओभर कुंड वारो दर या रस्तो। असां वटि उत्तर ओभर कुंड खे अक्सर पूरब पार बि सॾियो वेंदो आहे। उन तरफ़ खां ॿाहिरि निहारबो त वसी इलाइक़े में फैलियल उहो तलाउ नज़र अचे थो, जंहिंजे हिकु किनारे ते ससुई वारो धोबी घाट आहे, या वरी उहो तलाउ ॿेड़नि ऐं जहाज़नि जे लंगरगाह हुयो। शहर जे चौ तरफ़ महराब नुमा गोलायन वारी किले जी दीवार बि चङी ख़ासी वेकरी आहे ऐं उन जे अंदर तरफ़ ॾाकणियूं ऐं मोर्चे नुमा कमरा आहिनि। किले जे दरवाज़े खां ॿाहिरि वारे मंज़र ते नज़र फेराइबी त बख़ूबी अंदाज़ो थी वेंदो त हीउ शहर ज़मीनी सतह खां काफ़ी मथे आहे। भंभोर जे शहर घुमण वक़्तु मुंहिंजे ज़हन में केतिरा ई शहर जुड़िया पए, पर मूं लिखिया कोन। पर शहर मां ॿाहिरि निकिरण महिल जॾहिं मूं मुड़ी उन्हनि आसारनि ॾांहुं ॾिठो त ईअं लॻो त इहे हवाऊं का मयार ॾींदियूं हुजनि त हेतिरनि सालनि खां मुंहिंजो ज़िक्र ॿुधो अथव, लतीफ़ जे बैतनि में पढ़ियो अथव, पर अॼु घुमण आया आहियो सो बि ॿिनि घड़ियुनि लाइ उन ख़्याल ईंदे ई मूं 2 सिटूं उते ई बीठे लिखी वरितियूं। भिनी वाव भंभोर जी ॾे पई ॾोरा पा, भिनी वाव भंभोर जी ॾे पई ॾोरा पा, लूअं लूअं लाॻा पा विसारे वेही रहे। मुंहिंजे ख़्याल में सिंध जो हर तारीख़ी माॻ इहो ॾोरापो हर सान्याह वंद सिंधीअ खे ॾिए थो त उन्हनि जी सार लहणु घुरिजे ऐं जंहिं बि दोस्त भंभोर न ॾिठो आहे उनखे भंभोर ते भेरो करणु घुरिजे। तहरीर ऐं आवाज़ सियाल हयात, रिपोर्ट भंभोर तां भेरो, यूट्यूब चैनल अदबी रंग।